أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكذلك أوحينا إليك قرآنا عربيا لتنذر أم القرى ومن حولها وتنذر يوم الجمع لا ريب فيه فريق في الجنة وفريق في السعير ولو شاء الله لجعلهم أمة واحدة ولكن يدخل من يشاء في رحمته والظالمون ما لهم من ولي ولا نصير. अहिड़े तरीक़े सां असां तव्हांजे तरफ़ अरबी क़ुरान खे जी वही मोकिली त जीअं तव्हां मक्का वारनि खे मक्का मुकरमा वारनि खे ऐं जेके उन जे आसपास आहिनि उन्हनि खे ख़बरदार करियो ऐं जमा करण वारे ॾींहं खां ॾिजारियो जंहिंमें को शक न आहे। हिकिड़ी जमा हिकिड़ो गिरोह जन्नत में ऐं हिकिड़ो गिरोह जहन्नम में, ऐं जेकॾहिं अल्लाह ताला चाहे हा त उन्हनि खे हिकिड़ी तरीक़े ते करे छॾे हा, पर जंहिंखे चाहे थो पंहिंजी रहमत में दाख़िल करे थो। ऐं इन्हनि ज़ालिमनि जो न को हिमायती हूंदो न को मददगार। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अहिड़े ई तरीक़े सां असां जीअं तव्हांजे तरफ़ ॿियूं क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल कयूं या जीअं ॿियनि नबियनि जे मथां किताब नाज़िल थिया, ईअं अव्हां जे तरफ़ असां हिन क़ुरान खे अरबी ज़बान में करे नाज़िल कयो आहे त जीअं तव्हां मक्का मुकरमा वारनि खे ॾिजारियो। उम्मुल क़ुरा मक्का मुकरमा जो हिकिड़ो नालो आहे ऐं चइबो असुल खे, यानी आबादियुनि जो असुल। हिन लाइ जो सभिनी खां वधीक अफ़ज़ल जेको आहे हदीस पाक में अचे थो त सभिनी खां वधीक अफ़ज़ल जेका जॻह आहे, जेको ॻोठ आहे, जेको शहर आहे, उहो मक्का मुकरमा आहे। ऐं वमन हौलहा ऐं उन जे आस पास, उन मां मुराद या त अरब जा ॿिया इलाइक़ा आहिनि ऐं हिकिड़े कौल जे मुताबिक़, हिकिड़ी तफ़सीर जे मुताबिक़ पूरी दुनिया आहे, छो त मक्कतुल मुकरमा पूरी दुनिया जो विच आहे ऐं उन जो आस पास पूरी दुनिया आहे। ऐं अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पूरी दुनिया जे लाइ नबी बनाए करे मोकिलियो, बल्कि क़यामत ताईं अचण वारे नसुलनि जे लाइ। ऐं तव्हां उन्हनि खे ख़बरदार करियो, ख़बरदार ऐं ॾिजारियो छा खां, यानी जमा करण वारे ॾींहं खां। जमा करण वारे ॾींहं मां मुराद आहे क़यामत जो ॾींहुं, ऐं उन जे अंदरि को शक कोन्हे, यानी उन ॾींहं जे अचण में ऐं उन ॾींहं जे वाक़े थियण में कंहिं बि क़िस्म जो शक हक़ीक़त में कोन्हे। उन में हिकिड़ो फ़ैसिलो थींदो। फ़ैसिलो छा थींदो? फ़ैसिलो इहो थींदो त हिकिड़ी जमायत जेका आहे उहा जन्नत में रवानी कई वेंदी, यानी जिन पैगम्बर जी ॻाल्हि खे मञियो, अल्लाह पाक जी ॻाल्हि खे मञियो, त उन्हनि खे ईमान जी हालत में उन्हनि जो मौत आयो त उन्हनि खे उहे जन्नती आहिनि, उन्हनि खे जन्नत में मोकिलियो वेंदो। ऐं उहे जिन इनकार कयो उहे जहन्नमी आहिनि। हाणे तव्हां जेको आहे, तव्हां इन ॻाल्हि खां यानी ग़मगीन न थियो त भई तव्हां ही जेके असां हिननि ते पैगाम पहुचाए छॾियो हिननि ताईं, उन जे बावजूदि ही मञीन छो कोन था, इन ते तव्हां जेको आहे सो यानी ग़मगीन न थियो, परेशान न थियो, छो त मञराइण जेको न तव्हांजो कमु कोन्हे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खां मञरायो, इहा तव्हांजो कमु। तव्हांजो कमु आहे तबलीग, तव्हां हिननि खे दावत ॾेई छॾियो, तबलीग करे छॾियो, इहो तव्हांजो कमु, तव्हां उहो पूरो कयो। बाक़ी हिननि खे इहा तौफ़ीक़ मिले त ही क़बूल कनि, इहो अल्लाह पाक जी मशीयत ते, अल्लाह पाक जे इरादे ते आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इरादो फरमाईंदो त पोइ हिदायत मिलंदी। जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन इरादो न फरमाईंदो हिदायत जो त पोइ हिदायत कान मिलंदी। ऐं इन करे अल्लाह ताला फरमाए, जेकॾहिं अल्लाह ताला चाहे हा, माना अल्लाह इरादो फरमाए हा
त सभिनी खे हिकिड़े ई तरीक़े ते करे छॾिया, यानी सभिनी इंसाननि खे ईमान वारो करे छॾिया ज़बरदस्ती। पर अल्लाह ताला हिन दुनिया खे ज़बरदस्ती कोन कयो आहे, हिते अल्लाह ताला इख़्तियार ॾिनो आहे ताकी हर माण्हू पंहिंजे पंहिंजे इख़्तियार सां जेको चाहे सो यानी सऊं ऐं सिधो रस्तो इख़्तियार करे त पंहिंजे मर्ज़ीअ सां, ऐं जेको ग़लति रस्तो इख़्तियार करे त पंहिंजी मर्ज़ीअ सां। अल्लाह ताला हिते इंसान खे इख़्तियार ॾिनो आहे। हाल बता अल्लाह ताला जंहिं जे बारे में चाहे थो उनखे पंहिंजी रहमत में दाख़िल करे थो, यानी उनखे ईमान जी तौफ़ीक़ अता फ़रमाए थो। ऐं जंहिं जे बारे में नथो ई अल्लाह पाक जो इरादो नथो थिए, ऐं इहो अल्लाह जो इरादो वॾनि हिकमतुनि ते आहे। अल्लाह ताला जिन जे बारे में ईमान जो फ़ैसिलो कयो आहे, ईमान जो इरादो कयो आहे, इन में बि वॾियूं हिकमतूं आहिनि। ऐं जंहिं जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो ईमान जो इरादो न कयो, उन में बि अल्लाह पाक जी वॾियूं हिकमतूं आहिनि। पोइ अल्लाह पाक ई ॼाणे मख़लूक उनखे उन ताईं मख़लूक जी रसाई नथी थी सघे। त उहे माण्हू ज़ालिम आहिनि, उहे माण्हू ईमान नथा आणीनि, ऐं अहिड़ा ज़ालिम जेके आहिनि क़यामत जे ॾींहुं ऐं आख़िरत में इन्हनि जो न को हिमायती हूंदो ऐं न ई को मददगार हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, फ़िक्र आख़िरत नसीब फ़रमाए, त पाण मुकम्मल तौर ते अल्लाह ताला जी इताअत ऐं अल्लाह ताला जी जेको आहे सो फर्मा बरदारी इख़्तियार करे अल्लाह पाक जा जेको आहे सो अल्लाह पाक जे इनाम खाने जन्नत जा मुस्तहिक़ बणिजी वञूं, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे सज़ा खाने जहन्नम खां बचण जा मुस्तहिक़ बणिजी वञूं। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन आमीन।